तोशाखाना केस में बानी पीटीआई ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे 14 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा। पीटीआई बानी 10 सालनि लाइ कंहिं अवामी उहिदे लाइ नाअहल बि करार। इस्लामाबाद एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर रावलपिंडी जी अडियाला जेल में तोशाखाना केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बानी पीटीआई ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ते 1 अरब 57 करोड़ 30 लख रुपया ॾंढ बि लागू कयो वियो। सज़ा मिलण खां पोइ बानी पीटीआई चयो त साणुसि धोखो थियो आहे। खेसि बयान रिकॉर्ड कराइण लाइ घुरायो वियो हो। फ़ैसिले बाद बुशरा बीबी गिरफ़्तारी ॾियण लाइ अडियाला जेल पहुतल। ज़रियनि मूजिबि बुशरा बीबी डिप्टी सुप्रिंटेंडेंट जेल जे ऑफिस में वेठल आहे ऐं खेसि अञा गिरफ़्तार नाहे कयो वियो। बानी पीटीआई खे तकड़ में सज़ा ॿुधाई वई। इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं न कयूं वयूं। पीटीआई तोशाखाना केस में बानी खे सज़ा ॿुधाइण वारो फ़ैसिलो ज़ुल्म करार ॾेई छॾियो। साइफ़र ऐं तोशाखाना केस में ॿुधायल सज़ाउनि ख़िलाफ़ अपील दाख़िल कराइण जो ऐलान। बैरिस्टर गौहर चयो आहे त हिक लीडर खे ख़ुशि करण लाइ ॿियनि खे सज़ाऊं ॾिनियूं पयूं वञनि। बुशरा बीबी जो तोशाखाना केस सां को वास्तो ई नाहे। हर नाइंसाफ़ी जो पलांद वोट जी ताक़त सां वठंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत में अची समूरा सियासी कैदी आज़ाद करण जो ऐलान करे छॾियो। मालाकंड में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीटीआई बानी जी सज़ा ते जश्न नथा मल्हाए सघूं। पीटीआई बानी जे घरवारी जे जेल वञण ते बि अफ़सोस आहे। पीटीआई बानी पाण त सियासी मुखालफ़नि जी भेनरुनि खे जेल मोकिलियो। ख़ान साहब इहो बि चयो हो त सभिनी खे रोवारींदुसि, पर अॼु हू पाण रोई रहियो आहे। सियासी इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर ज़ाती दुश्मनी में न वञणु घुर्जे। नवाज़ शरीफ़ 3 भेरा इक़्तिदार में अची नफ़रत ऐं विरासत जी सियासत कई। मियां साहब वोट खे इज़त ॾियण जी ॻाल्हि कंदो हो, छा हुन वोट खे इज़त ॾियारी? हुन शहीद भुट्टो जी धीउ ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया। अवाम 8 फ़रवरी ते सोची समझी वोट जो हक़ इस्तेमाल करे। असां पसंदि हुजूं या न, पर शींहं जो शिकार रुगो पीपल्स पार्टी करे सघे थी। पीपल्स पार्टी हर दौर में अवाम खे रोज़गार ॾिनो आहे। अवाम असांजा हथ मज़बूत करे। 8 फ़रवरी ते तीर ते ठपो हणी बिलावल भुट्टो खे वज़ीर आज़म बणायो वञे। पीपल्स पार्टी अॻवान आसफा भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में रैली खे ख़िताब। आसफा भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी पंहिंजो इनक़लाबी मंशूर पेश कयो आहे, जंहिं सां ग़रीब खे फ़ाइदो थींदो। मुल्क मां बुख ऐं बदहालीअ जो ख़ात्मो कंदासीं। कारकुननि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते आसफा भुट्टो ज़रदारी जे शानदार आजियां। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो जा नारा लॻाया विया। इस्लामाबाद हाई कोर्ट बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ इद्दत निकाह केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। बानी पीटीआई जे वकील दलील ॾींदे चयो त निकाह ख़िलाफ़ दरख़्वास्त 11 महीननि खां पोइ दाख़िल कई वई। दरख़्वास्त जो मक़सद बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी जी तज़लील करणु आहे। इलेक्शन कमीशन अदालती हुक्मनि बाद कुझु तकनि में बैलेट पेपर्स जी ॿीहर छपाई खे चैलेंज करार ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास में ॿीहर बैलेट पेपर्स जी छपाई बाबति गौर कयो वियो। इलेक्शन कमीशन चयो त अदालती फ़ैसिलनि सबबि केतिरनि ई तकनि में बैलेट पेपर्स जी ॿीहर छपाई थी रही आहे, जेको चैलेंज आहे। सूरत हाल जी संगीनी खे नज़र में रखंदे बैलेट पेपर जी साइज़ घटाई वई आहे। अहिड़ो हुकुम नथा ॾियणु चाहियूं जंहिं सां आम चूंडुनि में देर थिए। इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल घटि मुदे वारो छो रखियो? ॼाण हुअणु घुर्जे हां त अपीलूं बि दाख़िल थींदियूं। सुप्रीम कोर्ट जा आज़ाद उम्मीदवार जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। अदालत पीपी 224 ते आज़ाद उम्मीदवार जी नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी बाबति अपील रद्द करे छॾी। पीपल्स पार्टी अॻवान शर्जील इनाम मेमून चयो आहे त तोशाखाना जो ख़रीद थियल तोहफ़ो मार्केट में विकिरो नथो करे सघिजे। पीटीआई बानी घड़ी ख़रीद करे इस्लामाबाद में विकिरो करण जो कूड़ ॻाल्हायो।
इस्लामाबाद के दुकानदार अहिड़ी घड़ी ख़रीद करण खां साफ़ इनकार कयो। हिन केस में पीटीआई बानी जा वकील भी पेश न थिया। लगे तो उहे वकील भी बेनिफिशरी आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील इनाम मेमून चयो त पीटीआई बानी जे हुकुम ते फरियाल तालपुर के अस्पताल मां गिरफ़्तार कयो वियो हो। पीपल्स पार्टी की लीडरशिप 11 साल कैद काटियो। उन बावजूद असां पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी के सज़ा ते ख़ुशि न आहियूं। बाजोड़ में क़ौमी असम्बली जे तक NA 8 ऐं सूबाई असम्बली जे तक PK 22 तां पीटीआई जे हिमायती उम्मीदवार रेहान ज़ैब खां फायरिंग में मारिजी वियो। बाजोड़ पुलिस मूजिब रेहान ज़ैब चूंड मुहिम जे सिलसिले में सिद्दीक़ाबाद गेट वटि मौजूद हो त खेसि गोलियूं हणी क़तल कयो वियो। इलेक्शन कमीशन लाॻापियल तकनि ते चूंड मुलतवी करे छॾी। बलूचिस्तान के इलाइक़े किला अब्दुल्ला में भी हथियारबंदनि गोलियूं हणी NAP जे कारकुननि खे क़तल करे छॾियो। चीन पाकिस्तान के ॾिनल $2 अरब जे डिपॉज़िट की वापसी मुलतवी करे छॾी। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब चीन पारां जमा करायल $2 अरब जो मुद्दो 23 मार्च ते ख़त्म थी रहियो आहे। चीन अदायगी जी तारीख़ खां अॻु रक़म रोल ओवर करे छॾी आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ रक़म रोल ओवर करण लाइ चीनी हम मनसब खे ख़त लिखियो हो। बलूचिस्तान के इलाइक़े मच में दहशतगर्दनि के हमले में शहीद थियल फौजी जवाननि जी जनाज़े नमाज़ FC हेडक्वार्टर्स कोयटा में अदा कई वई। शहीदनि में डेरा गाज़ी खान वासी लॉन्स नाइक रहमतुल्ला ऐं ज़िले टांग जो सिपाही मोहम्मद ज़मान शामिल। जनाज़े नमाज़ में सीनियर हाज़िर सर्विस फौजी ऑफिसर्स जवाननि ऐं घरभातियुनि जे वॾे अंग में शिरकत। सखर जी दहशतगर्दी तोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर कतल केस में हिक जवाबदार की जमानत मंजूर करे वरती। ATC जे जज फरियादी धुर के वकीलन जा दलील बुधण बिना जमानतन वारी दरख़्वास्तुन ते फ़ैसिलो ॿुधायो। अदालत जवाबदार मुनव्वर महर जी $1 लख एवज़ जमानत मंजूर कंदे बेजवाबदार बशीर महर की जमानत रद्द कई। फरियादी धुर ATC जज मथां बेइतमादी ज़ाहिर कंदे केस मुंतक़िली वारी दरख़्वास्त इंदा कोर्ट सखर बेंच में दाख़िल कराई हुई।